الأنبياء والمرسلين آله وصحبه أجمعين أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والعصر إن الإنسان لفي خسر إلا الذين آمنوا وعملوا الصالحات وتواصوا بالحق وتواصوا بالصبر رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي। मोहतरम दोस्तों, जिंदगी जो मकसद ऐं अमल साले जी अहमियत जे हवाले सां चंद अहम गुज़ारिशात तव्हांजे अॻियां पेश कंदुसि। क़ुरान करीम जी 103 नंबर सूरत अल असर मूं तव्हांजे अॻियां तिलावत कई आहे। इन सूरत के शुरू में अल्लाह रब्बुल आलमीन ज़माने जो कसम खयो आहे ऐं पूरे क़ुरान में 10 खां वधीक जायुनि ते वक्त ऐं वक्त सां ताल्लुक़ रखंदड़ शयुनि जो अल्लाह रब्बुल आलमीन कसम खयो आहे। जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन वक्त ऐं ज़माने जो कसम खयो आहे तो मालूम थियो त दुनिया के अंदर यह जिंदगी ऐं इहो वक्त इंतहाई अहम आहे ऐं कीमती आहे। ऐं याद रखो तो दुनिया के अंदर जिंदगी अल्लाह की नामत आहे ऐं अल्लाह की अमानत आहे। नामत जो कदर कयो वेंदो आहे ऐं अमानत जो सही इस्तेमाल करण असांजे लाइ लाज़मी ऐं ज़रूरी है। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे त निअमताने मग़बूनुन फीहिमा कसीरुम मिनन नास अस्सिहत वल फिराग। पाण फरमायूं को अल्लाह जो अहिड़ियूं नेमतूं आहिनि जंहिंमें अक्सर माण्हुनि जी कसरत उन्हनि अल्लाह जे ॾिनल नेमतनि में नुक़सान कनि था। माण्हुनि जो इस्तेमाल सही नथा कनि। उन नेमतनि मां जेको फ़ाइदो वठणु खपिजे उहो नथा वठनि ऐं उन नेमतनि जे मौजूदगी जे बावजूदि खसारे में आहे। ऐं सूरह अल असर में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो इन्नल इंसान लफ़ी खुस्र। इंसान जिंदगी अल्लाह जी नेमत मिलण जे बावजूदि खसारे में आहे। इनजे करे जो उन अल्लाह जे ॾिनल नेमतनि जो क़दर नथो करे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो ॿ नेमतूं कयूं आहिनि अस्सिहत वल फिराग। सिहत अल्लाह जी नेमत आहे ऐं फरागत अल्लाह जी नेमत आहे। सिहत जे अंदर बामक़सद जिंदगी गुज़ारण हिकिड़े मोमिन माण्हू जो कमु आहे। ऐं जॾहिं तव्हां फारिग आहियो, जॾहिं कमनि जी घणाई खां तव्हां बचियल आहियो तो उन टाइम ते अल्लाह जे दीन ते अमल करण पंहिंजे जिंदगी जे मक़सद के बामक़सद बनाइण इंतहाई ज़रूरी है। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे ताक़ीद कई आहे हे अल्लाह जी वॾियूं नेमतूं आहिनि, इन में अक्सर माण्हू खसारे वारा आहिनि। ऐं मुंहिंजे दोस्तो, ही वो दौर आहे जेको फितननि जो दौर आहे, बदअमली जो दौर आहे, इल्हाद ऐं बेदीनी जो दौर आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इन दौर जे मुतालिक अहम पेशनगोई कई है। पाण फरमायो इन्नमन नास कमियातिन मिनल इबिल ला तकादु तजिदु फीहा राहिला। पाण फरमाया आखिर दौर में कसरत मुसलमाननि जी उम्मत मोहम्मदिया जे इंसाननि जो मिसाल उन उठनि जे वलर वांगुरु हूंदो जंहिंमें 100 उठ हूंदा मगर हिकिड़ो सवारी जे लाइक़ कोन हूंदो। माना मुसलमान जी कसरत हूंदी पर हक़ीक़ी मोमिन अल्लाह जे दीन ते अमल करण वारो
दीन सां मोहब्बत करण वारो, अल्लाह जी तौहीद खे सम्झण वारो, अल्लाह जे ज़ात ते यकीनी ऐं हक़ीक़ी तवक्कुल रखण वारा माण्हू तमामु घटि हूंदा। जीअं 100 ऊंटियुनि जे वलर में हिकु बि चढ़ी जे लाइक़ न हुजे, ईअं कसरत तइदाद जे माण्हू बदअमली जे करे उन्हनि जेके आहिनि सो अल्लाह जे दीन खां परे हूंदा। ऐं ॿी हदीस में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाइनि था, यदअबून अस्सालिहून अलअव्वलून फलअव्वलून, फरमाए त अल्लाह जा नेक बाना हिक ॿिए जे पोयां हलिया वेंदा। वतबका हुसालतुन का हुसालत शहीद ला युबालिहुमुल्लाहु बादा, फरमाए त बाक़ी जेके माण्हू बचंदा नाले जा मुस्लमान हूंदा, मुस्लमाननि जे लिस्ट में शुमार कयो वेंदो, पंहिंजो पाण खे मुवहिद सॾाईंदा, फरमाए बदअमली जे बुनियाद ते। फरमाए त उन्हनि जो मिसाल उन अटे जे छाणे वांगुरु आहे जंहिंजी का हैसियत कोन्हे। फरमाए ला युबालिहुमुल्लाहु बादा, इन बदअमली जे मैदान में रहण वारनि मुस्लमाननि जी अल्लाह आख़िर दौर जे अंदरि का परवाह कोन्हे कंदो। मुंहिंजे दोस्तो, ही उहो दौर आहे जंहिं दौर जे अंदरि असां ॾिसूं था अल्लाह जे दीन खां कसरत सां वॾे तइदाद में माण्हू परे वञनि पिया। अल्लाह जे दीन सां ताल्लुक़ क़ाइम करणु हीअ अल्लाह जी रज़ा जी निशानी आहे। अल्लाह उन माण्हू खे हिदायत कंदो आहे जंहिंसां अल्लाह जी मोहबत हूंदी आहे। फरमाए मन युरिदिल्लाहु अन यहदियहु यशरह सदरहु लिल इस्लाम, जंहिं माण्हू सां अल्लाह जी मोहबत हूंदी आहे अल्लाह उन जे लाइ दीन इस्लाम जा उन जे सीने खे खोले छॾींदो आहे। वमन युरिद अन युज़िल्लहु यजअल सदरहु ज़य्यकन फकअन्नमा यसअदु फिस्समा, जंहिं माण्हू खां अल्लाह नाराज़ थींदो आहे, जंहिंखे अल्लाह दुनिया में गुमराह कंदो आहे, उन माण्हू जे लाइ अल्लाह उन जे सीने में दीन जे लाइ तंगी पैदा कंदो आहे। हू दीन इस्लाम जे ॻाल्हियुनि ते अमल करण खां नटाईंदो आहे, हू सुस्ती कंदो आहे, हू गफ़लत जो शिकार थींदो आहे। हीअ अल्लाह जे नाराज़गी जी निशानी आहे। मुंहिंजे दोस्तो, हिन दौर जे अंदरि, गफ़लत जे दौर जे अंदरि अल्लाह जे दीन सां ताल्लुक़ सआदतमंदी आहे। अल्लाह जे दीन सां ताल्लुक़ असां कई तरह सां करे सघूं था। दीन जो इल्मु सिखाइनि, दीन जो इल्मु सिखनि, दीन जे इल्म जे ॿुधण जे लाइ हिन क़िस्म जे इज्तिमाआत में तवज्जो सां अल्लाह जो दीन ॿुधणु, उन सां उन जे अमली नियत करणु, हे सभु इल्म जे दीन खे सिखण जा तरीक़ा आहिनि ऐं उन सां ताल्लुक़ जा ज़रिया आहिनि। मुंहिंजे दोस्तो, ही उहो दौर आहे जंहिं दौर जे अंदरि जॾहिं गफ़लत घणी आहे त उन टाइम ते असांजो मक़सद छा हुजणु खपे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे, मन जअल हुमूम हमन वाहिदन हमल मआद कफाहुल्लाहु हमद दुनिया वल आखिरह वमन तशअबत बिहिल हुमूम लम युबालिल्लाहु फी अय्य औदियतिन हलक। ही वो दौर आहे जंहिंमें हर माण्हू परेशानी जी शिकायत करे थो, असांजी मदद कोन थी थिए, असांजूं दुआऊं कोन थियूं क़बूल पवनि, असां अमली ज़िंदगी जे अंदरि गफ़लत जो शिकार आहियूं, मुस्लमान मज़लूम आहिनि, मुस्लमाननि जी मदद कोन पई थिए। उन जो बुनियादी कारण इहो आहे जो असां अल्लाह जे दीन खे विसारे छॾियो, आख़िरत जेको असांजो बुनियादी मक़सद आहे उनखे असां भुलाए छॾियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, मन जअल हुमूम हमन वाहिदन, जंहिं माण्हू जो ज़िंदगी जो मक़सद हिकिड़ो आहे अल्लाह जी रज़ा, आख़िरत जी तयारी, दीन सां ताल्लुक़, अल्लाह जे दीन सां मोहब्बत, अक़ीदा तौहीद सां मोहब्बत। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, कफाहुल्लाहु हमद दुनिया वल आखिरह, अल्लाह उनजी दुनिया जे मामलात में मदद कंदो, आख़िरत में बि अल्लाह रब्बुल आलमीन उन माण्हू जी मदद कंदो। वमन तशअबत बिहिल हुमूम, पर जंहिं दीन जे मुक़ाबले में बाक़ी कमनि खे अहमियत ॾिनी, ॿियनि कमनि जी अहमियत ज़्यादा आहे, उन्हनि जी फिक्र ज़्यादा आहे, अल्लाह जे दीन खे पोइते रखे थो पंहिंजे दुनियावी कमनि जे मुक़ाबले में। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमाइनि था, अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि माण्हुनि जी का परवाह कोन कंदो, अल्लाह पंहिंजी मदद उन्हनि माण्हुनि खां खणी छॾींदो, उन्हनि माण्हुनि खे बि यारो मददगार दुनिया में छॾियो वेंदो जेके माण्हू अल्लाह जे दीन खां परे रहंदे। असांखे छा करणु खपे हिन दौर जे अंदरि, गफ़लत जे अंदरि? यादि रखो, अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे हिकिड़ो बहितर तरीक़ो ॿुधायो आहे। जेकॾहिं दुनिया में असां चाहियूं था अल्लाह रब्बुल आलमीन असांजी मदद करे, दुनिया जे अंदरि असांजा हालात दुरुस्त थी वञनि, उनजो वाहिद तरीक़ो इहो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमाइनि था, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, यब्न आदम तफर्रग लिइबादती, ऐ बनी आदम
तू मुझे इबादत के लाए टाइम कर, दुनिया जा कमकार छड़े अल्लाह के दीन इबादत के लाए, दीन ते अमल करण के लाए तव्हां जहिड़ा फारिग थींदा, पंहिंजो तहैयो कंदा, पंहिंजो पुख्तो इरादो कंदा, पंहिंजे नियत खे हारिस बनाईंदा, नतीजो छा निकिरंदो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमाइनि था, अमलो सदरक गिनन, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो आन तुंहिंजे दीन सीने जे अंदरि गिना के भरे छॾींदसि, दुनिया जूं मोहताजियूं अल्लाह रब्बुल आलमीन दूर करे छॾींदो, दुनिया जूं तकलीफ़ूं, दुनिया जे गमनि में, दुनिया जे कमनि में अल्लाह हुनजो मुआविन बणिजी वेंदो, जेको दुनिया जे ज़िंदगी जे अंदरि पंहिंजे इबादत के लाइ टाइम करे थो। फरमाए वासुद्दो फ़तरक, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो जेकॾहिं तव्हां मुंहिंजे इबादत के लाइ टाइम कढंदा, ऐं रब्बुल आलमीन तव्हांजे फ़क़ीरी के, मोहताजी के, तव्हांजे गुरबत के, तव्हांजे इफ़लास के ख़त्म करे छॾींदनि। व इल्ला तफ़ल, जेकॾहिं तव्हां इबादत के लाइ टाइम न कढियो, पंहिंजे ज़िंदगी जे सही मक़सद खे न सम्झो, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो अल्लाह जा तव्हांजे मथां ख़ामोश अज़ाब अची वेंदा। मरा तो यदैक शुगलन, अल्लाह फरमायो आहे तव्हांखे दुनिया जे अंदरि अहिड़ियूं मसरूफ़ियतूं ॾींदसि जिन मसरूफ़ियत जे बिना ते तव्हां दीन ते अमल करे कोन सघंदा। ला यानी ॻाल्हियूं, अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके तव्हांजे दिलो दिमाग़ ते सुवार हूंदियूं, दुनियावी कमनि जी घणाई तव्हांजे अंदरि अची वेंदी, इबादत के लाइ तव्हां वटि टाइम कोन हूंदो, अल्लाह रब्बुल आलमीन गुरबत तव्हांजे मथां मुसलत करे छॾींदो उन्हनि माण्हुनि जे मथां जेके अल्लाह जे दीन खे हक़ीक़ी अहमियत न ॾियनि। मुंहिंजे दोस्तो, अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात इंतहाई अज़ीम आहे। अल्लाह रब्बुल आलमीन हिन उम्मत ते मेहरबान आहे। इन उम्मत जो मिसाल अल्लाह जे पैगंबर अॻियनि उम्मतनि जे मुक़ाबले में कहिड़ो पेश कयो आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमाइनि था, अजलुकुम फी अजलिन मन खला मिनल उमम, पाण फरमाइनि आख़िरी उम्मत जो मिसाल अॻियनि उम्मतनि जे मुक़ाबले में ईअं आहे, उन्हनि जी उमिरि नंढी आहे। हिन उम्मत जी उमिरि अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे, अमार उम्मती मा बैन 60 इला 70 व क़ल्ल मन युजाविज़ुहु, पाण फरमाइनि जो उम्मत जी उमिरि 60 खां 70 साल, तमामु थोरा माण्हू हूंदा जेके 70 खां क्रॉस कंदा, माना उनजी उमिरि वधी हूंदी, बाक़ी वॾे तइदाद में माण्हू 60 खां 70 जे अंदरि। पर जेकॾहिं इन्ही जे अंदरि पंहिंजे ज़िंदगी खे बामक़सद बनाई, उन में अल्लाह जी इबादत कनि, अल्लाह जे दीन सां वाबस्ते रहनि, नतीजो छा निकिरंदो? अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन उम्मत जे लाइ ख़ुशख़बरी ॾिनी आहे, अल्लाह जे फज़ल जो ऐलान कयो आहे। पाण फरमाए अॻियनि उम्मतनि जे मुक़ाबले में तव्हांजी टाइम ईअं आहे जीअं मा बैन सलात असर इला गुरूब शम्स, सिज लहण खां वठी असुर निमाज़ खां वठी सिज लहण ताईं, माना आख़िरी टाइम जीअं आहे। हिन उम्मत जी उमिरि, हिन उम्मत जो टाइम अॻियनि उम्मतनि जे मुक़ाबले में एतिरो थोरो आहे, पर अल्लाह जो ख़ासि फज़ल आहे। अला लकुमुल अज्रु मर्रतैन, अला लकुमुल अज्रु मर्रतैन, पर अल्लाह जो फज़ल आहे जो अल्लाह जे पैगंबर फरमायो तव्हांजो टाइम थोरो आहे, पर अल्लाह तव्हांजे लाइ मज़दूरी, अजर ऐं सवाब डबल रखियो जेकॾहिं तव्हांजे अल्लाह जे दीन सां ताल्लुक़ आहे। पाण वरी उन मिसाल खे अञा वधाइनि था, सम्झाइनि था। पाण फरमाया अजलुकुम मसलुकुम, तव्हांजो मिसाल अॻियनि उम्मतनि जे मुक़ाबले में का मसल रजुलिन इस्तामल अजीरन, पाण फरमाया उन माण्हू जो मिसाल आहे जेको सुबुह जे टाइम ते हिकिड़े मज़दूर जी तलाश करे थो, त मूंखे हिकिड़े मज़दूर जी ज़रूरत आहे जो सुबुह जो सवेल खां वठी इला निस्फिन नहार अधु ॾींहं ताईं मूं वटि मज़दूरी करे ऐं उनखे हिकिड़ो कीरात मज़दूरी में ॾिनो वेंदो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमायो फ़अमिलतल यहूद, इहो पहिरियों मज़दूर यहूदी आहिनि, इन्हनि वॾो टाइम महिनत कई, वॾो टाइम इन्हनि खे मिलियो, इन्हनि महिनत घणो टाइम कई, पर इनखे मज़दूरी हिकिड़ो कीरात मिली। पर में वरी उहो साॻियो शख़्स ऐलान करे थो, मन यअमलु ली मिन निस्फिन नहार इला सलातिल असर, ॿियो केरु मज़दूर आहे जेको अधु ॾींहं खां वठी विची निमाज़ ताईं मूं वटि मज़दूरी करे उनखे हिकिड़ो अॼु दिरहम मिलंदो, हिकिड़ो कीरात मिलंदो। पाण फरमाए फ़अमिलत नसारा, नसारा कमु कयो, इहो टाइम अॻे टाइम जे मुक़ाबले में कुझु घटि आहे। पाण फरमाए वरी उहो माण्हू ऐलान करे थो, मन यअमलु ली मिन सलातिल असर इला गुरूब शम्स, केरु मज़दूर आहे जेको असर जे निमाज़ खां वठी सिज लते ताईं मूं वटि मज़दूरी करे उनखे डबल दिरहम 2 कीरात ॾिना वेंदा।
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो फ़अंतुम हुम, पर इहो आख़िरी मज़दूर जेको आहे इहे तव्हां मुंहिंजी उम्मत आहियो। तव्हांजी उम्र अल्लाह थोरी रखी आहे, पर दीन सां जेकॾहिं तव्हांजो सचो ताल्लुक़ आहे त अल्लाह अॻियनि उम्मतनि जे मुक़ाबले में तव्हांजो अजर ऐं सवाब रब्बुल आलमीन डबल रखियो आहे, सवाब ज्यादा रखियो आहे। फरमाए फ़ग़ज़िबत यहूद व नसारा, यहूद व नसारा नाराज़ थिया त असां कमु घणो टाइम कयो, मज़दूरी थोरी मिली, हिननि मज़दूरी थोरी कई आहे, कमु थोरी देरि कयो आहे, मज़दूरी डबल मिली आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जवाब ॾिनो, मूं जेको वाइदो कयो उहो तव्हां सां पूरो कयुमि ऐं हिन आख़िरी मज़दूर ते मूं महिरबानी कई आहे। ज़ालिक फ़ज़ली उतीह मन अशा, ही मुंहिंजो फज़ल आहे जो आउं अल्लाह चाहियां कंहिं ते महिरबानी कयां त मज़दूरी थोरी उन्हनि खां वठां, कमु उन खां थोरो वठां, अॼु उनखे डबल ॾियां, हीअ अल्लाह जो फज़ल आहे। क़ुरान करीम में अल्लाह हिन ॻाल्हि जो ज़िक्र कयो आहे, अम्मल्लज़ीन आमनू व अमिलु सालिहात फ़युवफ़्फ़िहुम उजूरहुम व यज़ीदहुम मिन फ़ज़लिह, जेके माण्हू ईमान आणीनि था, अमल सारे कनि था, नेकी सां मुहबत कनि था, पंहिंजी ज़िंदगी खे बामक़सद बनाइनि था, अल्लाह उनखे मज़दूरी मुकम्मल ॾींदो ऐं पंहिंजे फज़ल सां अल्लाह उनखे वधाए ॾींदो। अल्लाह कीअं वधाए ॾे थो उन उम्मत खे? अल्लाह रब्बुल आलमीन हिन उम्मत जे लाइ इहो अजर रखियो आहे। निमाज़ूं 5 वक़्त तव्हां पढ़ो था, अल्लाह रब्बुल आलमीन ऐलान कयो आहे त सवाब तव्हांखे 50 नमाज़नि जो मिलंदो। क़द्र जी हिकिड़ी राति तव्हां जाॻंदा, सवाब 1000 महीननि जे इबादत जे बराबरि तव्हांखे मिलंदो। तव्हां क़यामतुल्लाह जे अंदरि हिकिड़ी राति, हिकिड़ो ॾींहुं, हिकिड़ी नमाज़ तव्हां पढ़ंदा, लख नमाज़नि जो तव्हांखे सवाब मिलंदो। इहो अल्लाह जो फज़ल आहे हिन उम्मत जे मथां। क़ुरान करीम जो हिकिड़ो हरफ़ असां तिलावत कंदासीं, 10 हरफ़नि जो असांखे सवाब, 10 नेकियुनि जो सवाब मिलंदो। हिकिड़ी नेकी कंदासीं, 700 नेकियुनि जो असांखे सवाब मिलंदो। जेकॾहिं असां पंहिंजे ज़िंदगी खे बामक़सद बनाईंदासीं, अल्लाह असांखे अजर बि ॾींदो, मज़दूरी बि ॾींदो ऐं गॾोगॾु अल्लाह पंहिंजे तरफ़ां असांजे मथां फज़ल बि कंदो। मुंहिंजे दोस्तो यादि रखो, ज़िंदगी अल्लाह जी नेमत आहे, उनखे अमल साले सां सुवारियो, अमल साले कंदासीं, नेकी सां मुहबत कंदासीं, अल्लाह रब्बुल आलमीन असांखे दुनिया जे अंदरि कई नेमतनि सां नवाज़ींदो। क़ुरान करीम में तव्हां खोले ॾिसो, अल्लज़ीना आमनू व अमिलु सालिहात जा अल्फाज़ जेके लाज़िम ऐं मलज़ूम आहिनि, ईमान ऐं अमल सालिह, सभ खां वधीक जायुनि ते अल्लाह इन्हनि अल्फाज़नि जो ज़िक्र कयो आहे। क़ुरान करीम में अल्लज़ीना आमनू व अमिलु सालिहात जो ज़िक्र 60 जायुनि ते अल्लाह रब्बुल आलमीन कयो आहे ऐं हर जॻह ते अल्लाह रब्बुल आलमीन नामत जो ज़िक्र कयो आहे, इनाम जो ज़िक्र कयो आहे। जॾहिं असां यकीन सां अल्लाह जे तौहीद खे अख़्तियार कंदासीं, अमल सालिह सां सची मुहबत कंदासीं अल्लाह जे रज़ा जे लाइ, फ़ाइदा कहिड़ा थींदा असांखे, नतीजो कहिड़ो मिलंदो? दुनिया जे अंदरि सभ खां पहिरीं इक़्तिसाद सां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, अल्लाह क़ुरान करीम में ऐलान कयो आहे, इन्नल्लज़ीना आमनू व अमिलु सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। उहे माण्हू जेके ईमान आणीनि था, अमल सालिह कनि था, अल्लाह दुनिया में उन्हनि सां मुहबत कंदो आहे। असां दुनिया में आम इंसान आहियूं, जंहिंसां मुहबत कंदा आहियूं, उनजी दुनिया में हर लिहाज़ सां परगोर रहंदा आहियूं, उनजी मदद कंदा आहियूं, उनजी मुआवनत कंदा आहियूं, उनखे तसल्ली ॾींदा आहियूं। यादि रखो, जॾहिं असां ईमान ऐं अमल सालिह ते पाबंद रहंदासीं, अल्लाह असां सां मुहबत कंदो, माना रब्बुल आलमीन असांजी दुनिया जे अंदरि निगहबानी कंदो। ॿियो फ़ाइदो कहिड़ो थींदो? अल्लाह क़ुरान करीम में फरमायो, इन्नल्लज़ीना आमनू व अमिलु सालिहात तूबा लहुम व हुस्नु मआब। ऐं इंसानो, शिकायत करियो था त दुनिया जे अंदरि परेशान आहियूं, असांजा हालात दुरुस्त कोन्हनि, ज़िंदगी में सुकून कोन्हे। अल्लाह ऐलान करे थो, सुकून जो तरीक़ो अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम में ॿुधायो, मन अमिल सालिहम मिन ज़करिन व उन्सा व हुव मुमिनुन फलनुहियन्नहु हयातन तय्यबा। पर में मर्द हुजे चाहे औरत, जेकॾहिं दुनिया में सुठी ज़िंदगी चाहियो था, सुकून वारी ज़िंदगी चाहियो था, अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, ईमान आणियो, नेक ऐं सालिह अमल करियो, अल्लाह खे राज़ी करण वारा अमल करियो, नेकी सां मुहबत करियो। अञा जेकॾहिं तव्हां अल्लाह जो नेमत हासिल करणु चाहियो था, दुनिया में परेशानी खां बचणु चाहियो था, अल्लाह क़ुरान करीम में ऐलान कयो, इन्नल्लज़ीना आमनू व अमिलु सालिहात, कुछ अल्फाज़ खां बाद में फरमाई, ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। दुनिया में चाहियो था त परेशान न थियूं, दुनिया में चाहियो था त गमगीनी न अचे, दुनिया में चाहियो था जेकॾहिं परेशानियूं अचनि
तो को असांजी मदद करण वारो को हुजे। अल्लाह जो ऐलान आहे, मूं रब्बुल आलमीन ते ईमान आणियो, अमल सालेह करियो। दुनिया जे अंदर अल्लाह फरमाए थो तव्हांजे खौफ खे मां ख़त्म करे छॾींदुसि, तव्हांजे गमगीनियत खे मां अल्लाह रब्बुल आलमीन ख़त्म करे छॾींदुसि। शर्त इहो आहे त ईमान ऐं अमल सालेह सां पंहिंजे ज़िंदगी खे मुनवर बनायो। अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन हिकु ॿी जॻह ते ऐलान कयो, वअदल्लाहु allazीना आमनू वअमिलुस्सालिहात लयस्तखलिफन्नहुम कमा इस्तखलफ़ allazीना मिन क़ब्लिहिम वलयुमक्किनन्नहुम लहुम दीनहुम allज़ी इर्तज़ा लहुम वलयुबद्दिलन्नहुम मिन बादि खौफ़िहिम अमना। दुनिया में हर को माण्हू चाहे थो वॾे तइदाद में मुस्लमान आहिनि, वॾे तइदाद में इस्लाम जी दावा करण वारा, किरोड़नि जे तादाद में बल्कि अरबनि जे तादाद में असांजा मुस्लमान आहिनि, पर परेशान आहिनि। हर जगह ते मुस्लमान मज़लूम आहे, मुस्लमाननि सां ज़्यादती आहे, मुस्लमान इक़्तिदार खां बि महरूम आहिनि, मुस्लमान परेशानी जो शिकार आहिनि, मुस्लमान ज़ुल्म जो शिकार आहिनि। अल्लाह टे शर्त बयान कया आहिनि। फरमाए जेकॾहिं दुनिया जे अंदरि तव्हां ग़लबो चाहियो था, दुनिया जे अंदरि इज़त चाहियो था, दुनिया जे अंदरि मक़ाम चाहियो था, दुनिया जे अंदरि जेकॾहिं चाहियो था त तव्हांजो वक़ार हुजे, टे शर्त आहिनि। पहिरियों शर्त इहो आहे त ईमान आणियो, अमल सालेह करियो। ईमान ऐं अमल सालेह जे ज़रिए सां अल्लाह तव्हांखे दुनिया जो इक़्तिदार नसीब कंदो, फरमाए तव्हांखे अल्लाह खिलाफ़त नसीब कंदो। शर्त इहो आहे त ईमान ऐं अमल सालेह। फरमाए वअंतुम ला अलौन इन कुंतुम मुमिनीन। जेकॾहिं तव्हां चाहियो था त रब्बुल आलमीन तव्हांखे दुनिया में इज़त ॾे, तव्हांजो वक़ार अल्लाह बरक़रार रखे, अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो शर्त इहो आहे इन कुंतुम मुमिनीन। जेकॾहिं तव्हां अल्लाह ते ईमान आणींदा, तौहीद खे अख़्तियार कंदा, अल्लाह मुस्लमाननि खे ग़लबो अख़्तियार कंदो, ग़लबो रब्बुल आलमीन ॾींदो। टी जॻह ते फरमाई अला इन्न हिज़्बल्लाहि हुमुल ग़ालिबून। फरमाई जेके अल्लाह जी जमायत बणजनि था, अल्लाह उन्हनि खे ग़लबो ॾींदो। टे शर्त आहिनि, ईमान अमल सालेह असांजे खिलाफ़त जो ज़रियो आहे। ईमान ऐं अमल सालेह जे ज़रिए सां अल्लाह असांखे दुनिया में रिफ़त अता कंदो। जेकॾहिं असां हिज़्बुल्लाह बणिजी वेंदासीं, अल्लाह दुनिया में ग़लबो अता कंदो। पर शर्त ॾिसण में ई अचे थो, असांजा हुक्मरान, असांजी अवाम, असांजो पूरो मुआशिरो, असांजो मुस्लिम माहौल अल्लाह जे दीन खां परे थी चुको आहे। अल्लाह जी तौहीद मग़लूब आहे, शिरक जा ॾा क़ाइम आहिनि। असांजा हुक्मरान क़बर परस्त आहिनि, असांजी अवाम में अक्सरियत अल्लाह जे तौहीद खां परे आहे, अल्लाह जे हुकुम खे अदा करण वारा कोन आहिनि। नतीजो छा निकितो? ज़ुरिबत अलैहिमुल ज़िल्ला वल मस्कना। जेको ग़लबो मुस्लमाननि जी इज़त आहे, उन जॻह ते रब्बुल आलमीन ज़लील करे छॾियो। जंहिं जाइ ते हे इक़्तिदार जा मालिक हुजनि, अल्लाह हिननि खे मग़लूब बनाए छॾियो। जंहिं जाइ ते रब्बुल आलमीन जी रोज़ी में बरकत हुजे, अल्लाह रब्बुल आलमीन खां रोज़ी खसे ॿियनि माण्हुनि खे हिन जे मथां मुसलत करे छॾियो। सबबु इहो आहे त असां अल्लाह जे दीन खे छॾे ॾिनो, अल्लाह जे तौहीद खे छॾे ॾिनो, असां अमल सालेह खे छॾे ॾिनो। अल्लाह क़ुरान करीम में फरमाए थो वल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहात कफ़्फ़र अन्हुम सय्यिआतिहिम वअस्लह बालहुम। फरमाए तव्हां चाहियो था त असांखे दुनिया में अल्लाह रब्बुल आलमीन असांजे हालात खे दुरुस्त करे। हर माण्हू शिकायत करे थो हालात दुरुस्त कोन्हे, हालात असांजा सही कोन्हे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो तव्हां ईमान आणियो, अमल सालेह करियो, रब्बुल आलमीन असांजे दुनिया जे हालात खे दुरुस्त करे छॾींदो। असांखे रब्बुल आलमीन अमल सालेह जे ज़रिए सां फरमाए वलयुबद्दिलन्नहुम मिन बादि खौफ़िहिम अमना। अल्लाह असांजे इलाइक़े में अमन आणींदो, असांजे मुल्कनि में अमन अची वेंदो जॾहिं अल्लाह जे दीन खे पकड़ींदासीं। मुंहिंजे दोस्तो, अल्लाह रब्बुल आलमीन जो वाइदो आहे जेके ईमान आणीनि था, अमल सालेह कनि था, लहुम जन्नातुन तजरी मिन तहतिहा अल-अनहार। आख़िरत जे अंदरि बाग़ात आहिनि जिन जूं छा नसीब थींदी, जन्नत अल्लाह हुननि खे नसीब कंदो। उहे माण्हू जेके दुनिया जे अंदरि अल्लाह जे तौहीद सां मोहबत कनि था, जेके ज़िंदगी खे बामक़सद बनाइनि था, नेकी सां मोहबत कनि था, अमल सालेह सां मोहबत कनि था, त मुंहिंजा दोस्तो पंहिंजी ज़िंदगी जेका मुख़्तसर आहे, जेका मुख़्तसर ज़िंदगी आहे, उन ज़िंदगी खे बामक़सद बनायो अल्लाह जे दीन सां, उन ज़िंदगी खे मुनवर बनायो अल्लाह जे हुकूक की अदायगी सां, उन ज़िंदगी खे मुनवर बनायो हुकूकुल इबाद जी अदायगी सां। नतीजो छा निकिरंदो? अल्लाह दुनिया में बि असांखे नेमतूं अता कंदो, आख़िरत में बि अल्लाह रब्बुल आलमीन असांखे जन्नत अता कंदो। रब्बुल आलमीन असांखे ऐं तव्हांखे सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।